नथा सघनि। मुंहिंजा दोस्तो असां पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी जड़ा जा मुरीद आहियूं। असां वली जा गुलाम आहियूं, नौकर आहियूं। वली खुदा जा बि दादला, चओ त सोने मुस्तफा जा बि दादला। हाँ पर ॿुधो, कुरान जो अकीदो इहो ई आहे त वलियनि सां मुहबत करियो पर वलियनि जी इबादत न करियो। तव्हांखे जेकॾहिं चओ महिरबानी करे हाणे तव्हां खां मानी बि कोन थो घुरां, किरायो बि कोन थो घुरां, सिर्फ़ बयान खां बाद मूंखे ॿ सजदा करियो। ॿ सजदा भला हिकिड़ो सजदो थोरो ॻाल्हि साईं न साईं न न न मखण घुर ॾींदासीं, देसी घी घुर ॾींदासीं, देसी मुर्गी घुर ॾींदासीं, ॿाकरो घुर ॾींदासीं गोश्त, पर हिन पेशानी खे खुदा खां मां सवाइ ॿिए जे साम्हूं न झुकाईंदासीं। खुदा जी ज़ात जो कसम, हिन काइनात में जेकॾहिं खुदा खां बाद कंहिं ॿिए जा सजदा जाइज़ हुजनि हा, रवा हुजनि हा, रब हुक्म करे हा मुंहिंजा बानड़ो जीअं 24 कलाकनि में कुझु सजदा मो खुदा जा था करियो, 2 सजदा सोने मुस्तफा जा बि करियो। पर जॾहिं सोने मुस्तफा जा सजदा न आहिनि त पोइ ॿियनि जा बि थोरो ॻाल्हायो थो साईं यार। ॻाल्हि खणी थोरी ॾुखी आहे पर छा करियो, असांजी मजबूरी आहे यार। हा हा मुंहिंजा दोस्तो रिवायतनि में अचे थो हिकु साहबी नओं माण्हू झुकी मिलियो नबी साईं सां, झुकी मिलियो नबी साईं जो चेहरो रिवायतनि में अचे थो कावड़ जे करे ॻाढ़ो थियो। फरमाई छा तो मूंखे अजमेर जो बादशाह सम्झो है? फरमाई न, झुक त अकेले अल्लाह जे साम्हूं थियो। ॿियो साहबी आयो, अल्लाह जो दिल घुरे थी दुनिया जा बादशाह ॾिठा अथऊं, रैयत बादशाह जो सजदो कंदी है, अवाम बादशाह जो सजदो कंदी है, दिल घुरे थी तव्हां बि असांजा बादशाह, तव्हां त करोड़ा खरबा बादशाह घोरे कुर्बान कजनि। इजाज़त ॾियो असीं जीअं अचूं तुंहिंजे दरबार में नमी अचूं, सजदो कनि। फरमाई न, सजदो रब जो हक़ आहे, सजदो रब जो हक़ आहे। ॻाल्हायो त कंहिंजो हक़ आहे? सजदो कंहिंजो? सजदो कंहिंजो? अल्लाह जो। वलियनि जी इज़त कबी, वलियनि सां मोहब्बत कबी, पर सजदा कंहिंजा कबा? ॻाल्हायो त कंहिंजा कबा? मुंहिंजी दिलि ईंदो आहे तव्हां सभिनीनि वेठलनि खे मक्के मदीने जो दीदार बार बार नसीब फरमाए। आमीन जो, आमीन जो, आमीन जो। काइनात जे नबी ॿुधो, काइनात जे नबी वींदे 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 हिकिड़ी दुआ घुरी, अल्लाहुम्मा ला तजअल क़बरी वतनन युअबद। ओ मुंहिंजा अल्लाह, मूं मोहम्मद जे वींदे वींदे हिकिड़ी दुआ आहे त मुंहिंजी कब्र खे पूॼा गाह जी जॻह न बणाइजां। मुझे कब्र के, मुझे मज़ार के, मुझे रोजे के पूजा गाह जी जगह न बणाइजे। जीअं नबी ने फरमायो यहूदीन ईसाइन नबियन वलियन जे कब्रन के पूजा गाह जी जगह बणाए। अल्लाह पोइ उन्हनि यहूदीन ते बि तो लानत कई, उन्हनि ईसाइन ते बि तो लानत कई। अल्लाह मुंहिंजी कब्र के पूजा खां, सजदन खां, रुकू खां, इबादत खां पाक कजा। मता सुभाणे को मुंहिंजो उम्मती को आशिको कलमे पढ़ण वारो मुंहिंजे कब्र ते, मुंहिंजे मज़ार ते, मुंहिंजे रोज़े ते अचे, इश्क ऐं प्यार में झुके सजदो करे, पोइ तूं लानत वसाई। अल्लाह पोइ इहा लानत मूं मोहम्मद खां बर्दाश्त न थींदी। ऐं झुकबो हमेशा प्यार में आहे। थोरो ॻाल्हायो तो सां, प्यार में झुकबो आहे, मोहब्बत में झुकबो आहे। हमेशा तव्हां जेको झुकंदा आहियो पंहिंजे सजणनि जे कदमनि में झुकंदा आहियो, दुश्मननि जे कदमनि में न। काइनात जे नबी फरमाए मूंसां मोहब्बत करियो, मोहब्बत खां सवाइ तव्हांजो छुटकारो कोन थींदो, तव्हांखे निजात न मिलंदी। मोहब्बत मूंसां करियो, इबादत रब जी करियो। हाणे वरी तव्हांखे ॿुधायां, तव्हांजो मके था वञो, वरी नबी साईं फरमाए ऐं तव्हांखे ॿुधाए मज़े वारी ॻाल्हि, हज उमरो ई अदा थींदा अथव मके में। किथे? मके में। जेके हज जा अरकान आहिनि से बि मके में, उमरे जा जेके बि अरकान आहिनि से बि मदीने में। को बि रुकन कोन्हे। नबी साईं आहिनि मदीने में। किथे आहिनि? हाणे नबी साईं तोखे पियो चए हाजी सगोरा, जॾहिं तूं हज ते अची, मके अची, उमरे अची, आऊं मोहम्मद तोखे सलाह थो हणां त मुंहिंजे घरां चकर ज़रूर लॻाइजां।
मुझे शेर जरूर अच जा, मुझे दर्जी हाज़िरी जरूर भर जा। पाण जे करे ख्यालात की दुनिया में कायनात जे नबी का सवाल करूं, अल्लाह जा रसूल तुझे घर तुझे दर छो, सजदा तुम बैतुल्लाह में कया, इबादत तुम बैतुल्लाह में कई, तवाफ तुम बैतुल्लाह जा कया, तुझे दर तुझे घर जो। नबी साईं ने फरमाइंदा तोखे तो इबादत बैतुल्लाह में कई, तो मुझे रोजे ते अच जा सलामी जे लाए। छा जे लाए? सलामी जे लाए, सलामी जे लाए। के चवण वारे वारे ई चए दुरूद शरीफ पढ़ो। ता मुखा तारीख वरती 19, हाने बाकी उन में 10-15 मिनट है, तो अगे बी तारीख शुरू थी। हा हा के चवण वारे ई चयो काश चला जाऊं मैं आज ही मदीने में। चो आमीन, चो आमीन आमीन। काश चला जाऊं मैं आज ही मदीने में, वापस जाके न आऊं, वापस जाके न आऊं कब्र बने मदीने में। काश मैं चला जाऊं आज ही मदीने में, वापस जाके न आऊं कब्र बने मदीने में। सामने जो आती है मुस्कुरा के आती है, अजा बुध एहतराम करती है मौत भी मदीने में। एहतराम करती है मौत भी मदीने में, मौत भी मदीने में। हिंजर जगरे मुखे थोरो डप थी पे ने के गाल खां त जे साईं घबरायो छो दा, ओठ असांजो तडो असांजो, तुझे के नालो कोन खणंदो, असी जो वेठा आहियूं। अल्लाहु अकबर। ही बुजुर्ग तो चवे त जेको मदीने में तो मरे, मौत बि उनजो इस्तकबाल थो करे। छो जो इन जो रूह के आम इंसान जे शहर में न, सोने मोहम्मद जे शहर में तो परवाज थिए। ऐं नबी संजन फरमाई जे के मरंदा मदीने में ऐं कब्रूं ते ठहंदियूं, तो फरमायो उन्हनि के को लोडो कोने, इन जो धणी क़यामत जे ॾींहुं मोहम्मद पाण आया। मां फरमायो इन जो शफात करण वारो मोहम्मद हूंदुसि। ऐं नबी फरमायो मैदान क़यामत में जीअं सूर फूकबो, पेरी पेरी आऊं मोहम्मद पंहिंजे कब्र मां उथंदुसि। गजी चो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा बयार 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 बयार, हिक जो नालो अबू बकर, ॿिए जो नालो उमर, उहे उथंदा, उहे उथंदा, उहे उथंदा। गोया जो अदब है, अदब है। आऊं जगह हींअर निकरां त पहिरीं तव्हां मूंखे जगह साईं साईं तव्हां जा, साईं तव्हां जा ॾियो। छो साईं तव्हां आलिम आहियो, साईं तव्हां हाफ़िज़ आहियो, साईं तव्हां तकरीर ॿुधाई असांखे। पोड़ा जवान सभु पोयां थिया तई मूंखे अदबन एहतरामन अॻियां कंदा। गोया कि इहो नबी जो अदब जो रब सभिनी इंसाननि खां पहिरीं सोणे मोहम्मद खे उथारींदो, पोइ अबू बकर उमर खे उथारींदो। हज़रत ईसा उथंदो, पोइ नबी से फरमाए असीं चार जो चार उथंदासीं, पोइ जन्नतुल बकी वारा उथंदा, जन्नतुल बकी वारा उथंदा। नबी से फरमाए 70,000 अहिड़ा माण्हू कब्रिस्तान मां उथंदा जन्नतुल बकी में, जंहिंजा चेहरा चोॾी जे चंड वांगुरु ई बरंदड़ हूंदा। दुआ गुरु अल्लाह साईं सहाबा जे दुश्मननि खे हिदायत नसीब फरमाया। आमीन जो, आमीन जो। अहिड़नि हस्तियुनि खे तव्हां घटि वधि ॻाल्हाइनि जेके सोणे मोहम्मद खे भकुर पाए सुता पिया आहिनि। हाय 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 हाय, अफ़सोस है उन्हनि माण्हुनि ते, ख़ुदा जी ज़ात जो कसम अफ़सोस है। तुंहिंजे हिन टंड लहार जे आस पास में केतिरियूं मज़ारूं आहिनि, केतिरियूं क़बरूं आहिनि जंहिंजे मथां को कुबो अॾियल आहे, मज़ार आहे। तूं चवंदो साईं खटे सुतल आहिनि। हाय जेके टंडो अलाहार जी मिटी नसीब थी तो वटि इहो खटियल आहे। छा उहे माण्हू खटियल न आहिनि जेके सोणे मोहम्मद खे भाकुर पाए सुतल आहिनि, जेके सोणे मोहम्मद के भाकुर पाए सुतल आहिनि। अॼु जेकॾहिं तूं मुंहिंजे कदमनि में वेठो आहीं, 14 सदी जो मुल्लू आया, रब्बे काबा जो कसम मुंहिंजी काई इज़त न आहे। सुबुह जो तूं इलाके में ॻोठ में वाखाण कंदे यार पाण भागन वारा आहियूं। छा में भागन वारो साईं? राति मौलवियुनि जे कदमनि में पाण वेठासीं,
तू जेकॾहिं मुल्ले जे कदमनि में वेठे त पाने पाण खे भागन वारो तो चवी छा उहे सहाबा उ अबू बकर उमर उस्मान अली भागन वारा न जेके सोने मोहम्मद जे कदमनि में वेठा हूंदा हा अॼु जेकॾहिं तू मुंहिंजे पोयां तो निमाज़ूं पढ़ी तू बाबा थो करी साईं बाजो भाग है रात साईं जे पोयां निमाज़ नसीब थी अॼु जेकॾहिं तू मुंहिंजे पोयां तो निमाज़ूं पढ़ी तू तो चवी साईं भागन वारा आहियूं तो मुझे पोयां निमाज पढ़ी छा अबू बकर उमर भागन वारा ना कि ना जेके सोने मोहम्मद जे पोयां निमाज़ूं पढ़ंदा हा जेके सोने मोहम्मद जे पोयां निमाज़ूं पढ़ंदा हा ॿुधो अल्लाह साहब जी दुश्मनी का बचा आमीन चो चवण वारे इं चो एहतराम कर सामने जो आती मुस्कुरा के आती है एहतराम करती है मौत भी मदीने में आजा इस कदर नूर बरसता है उनके सब्ज गुंबद पर इस कदर नूर बरसता है उनके सब्ज गुंबद पर कि रात को भी रहती है रोशनी मदीने में रात को भी रहती है रोशनी मदीने में मदीने जो डी त डी पर रब सोने मोहम्मद जे कदमन जे बरकत जे करे मदीने जे रात के रोशन करे छड़ियो वरी मुजी दिल घोरे थी सोने मोहम्मद जे रोजे जे शान में असां जे एकड़े बुजुर्ग मौलाना हुसैन अहमद मदनी जे के जुमला चाहे मौलाना हुसैन अहमद मदनी वो देवबंदी बुजुर्ग तो जे सोने मोहम्मद जे रोजे ते 17 साल हदीसों पढ़ाई सोने मोहम्मद जे रोजे जे सामू 17 साल जरे नबी साईं जो नालो इंदो तरी जंदो इन रोजे वारे सोने मोहम्मद फरमायो है इन रोजे वारे सोने नबी फरमायो है वो जरे इंदो हो छा चंदो चौदो धमकता रहे तेरे रोज का मंजर सलामत रहे तेरे रोज की जाली हमें भी अता हो वो शौक अबू जर वो जज्बे बिलाली यो हुसैन अहमद मदनी इन जो उस्ताद शेखुल हिंद जो को 40,000 आलिम जो उस्ताद हो मौलाना इलियास तबरी जमा जो बानी मौलाना अशरफ अली थानवी इन सभिनी जो उस्ताद हो वो तो चवे जन्नत के खिताब पियो करे छा पियो चवे ए जन्नत तुझ में हुरू कुसूर रहते ए जन्नत तुझ में हुरू कुसूर रहते मैंने माना के जरूर रहते मेरे दिल का तवाफ कर ए जन्नत मेरे दिल का तवाफ कर मेरे दिल में हुजूर रहते हैं जन्नत तो में हूरू बहन तो में महल बहन तो में माड़ू बहन तो में बिल्डिंगू बहन तो में मेवा बहन तो में फ्रूट बहन तो में माखी बह तो में शराब बह तो में मुख्तलिफ किस्म जी नेमतुन अच मोसा मुकाबलो कर अच्छे मोसा मुकाबलो जन्नत खबे चे अच्छे मोसा मुकाबलो कर किए तो में हूरू आइन तो में कुसूर आइन तो में माड़ू आइन तो में शराबे तहूरा है तो में पानी है तो में जन्नत जो खीर है तो में जन्नत जो पानी है अच्छे मोसा तवाफ कर मुझे दिल में सुनो मोहम्मद जी मोहब्बत है अच्छे मोसा मुकाबलो कर मुझे दिल में तवाफ कर मुझे दिल में सुने मोहम्मद जी मोहब्बत है मुझा दोस्तों गाल परे छिके व्यायूं अर्ज करण जो मकसद इहो असां चऊं था त मञो सभिनीनि खे पूजा कंहिंजी ये नेमतूं पाण खे कंहिं ॾिनियूं आहिनि खाराइण वारो केर प्यारण वारो केर खाइण वारो केर पैदा करण वारो केर ऐं मिसाल हिकिड़ो ॾींदो आहियां ॿ हुजनि सगा भाइर हिकिड़े जो नालो हुजे मूसो ॿिए जो नालो हुजे ईसो सगा भाइर हुजनि हिकिड़े पीउ जा पुट हुजनि तोखे जेकॾहिं चांहि प्यारी ईसो हथ बधी तू वडे भाव मूसे के कावड़ थींदी चरिया पागल सादा छो छाते मूसे के तो छो बता छो मूसे के मनियो को या मूसे के दुश्मन है
चरिया मूंसे जो दुश्मन कोने है, मूंसे जो सजण है, मूंसे जो सोट है, मासात है, पाड़े सिरी है। चरिया जे तोखे इसे चाय प्यारी हथ कोने के बध यो सागियूं चाय पीअण वारो जेकॾहिं हथ ॿधे थो मूंसे के तव्हां सभिनीनि खे कावड़ थी वठे त इन बेवकूफ़ी कई, इन चरियाप कई, मूंसे के हथ ॿधा छो, ईसे के हथ ॿधिया छो, अधड़ी चाय जी 10 रुपए वारी ईसे प्यारी है न के मूंसे कावड़ जी विया आहियो न। रब तो चए बाना खाई मुंहिंजो पी मुंहिंजो, धरती मुंहिंजी इस्तेमाल करी, सिज जी रोशनी मुंहिंजी इस्तेमाल करी, चंड जी रोशनी मुंहिंजी इस्तेमाल करी, मानी मुंहिंजी खाई, पानी मुंहिंजो पी, सजदा वरी ॿियनि जा। गजी चो सुभान अल्लाह, दिल जे मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। सजदा कंहिंजा, सजदा कंहिंजा। ऐं तव्हां पुछंदो भला जेको दर दर पंहिंजे पाण खे झुकाईंदो आहे, इहो तोखे मूंखे भला वणंदो आहे? इलेक्शन अचे भई, अल्लाह ख़ैरनि जो गुज़ारे माशाअल्लाह। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पीपी जी ऑफिस जे साम्हूं बीठो, पीपी जा नारा पियो हाणे, पाण सभु सम्झंदा पीपलो आहे। इहो साॻियो माण्हू थोरी देरि खां बाद जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जा नारा हाणे, तुंहिंजो दिमाग़ चकराइजी नी करे छा पियो, सवेरे पीपी जा नारा आहे, हाणे वरी नवाज़ शरीफ़, वरी थोरी देरि खां बाद जेकॾहिं सोणे इमरान ख़ान जा नारा हाणे, छो केॾो सोणो आहे माशाअल्लाह, नूर टमकेस में टमकेस में। ऐं छोरियुनि में ईअं थो लॻे जीअं बकीअ धण में छेलो, साण छेलो। नओं पाकिस्तान, नओं पाकिस्तान, नओं पाकिस्तान, नओं पाकिस्तान, बाक़ी नओं पाकिस्तान, पुराणो पाकिस्तान बुज़ुर्गनि इहो ॾिनो त मर्द ॿाहिरि हुजनि, औरतूं अंदर में हुजनि, नओं पाकिस्तान इहो त छोरी छोरीअ सां गॾु हुजे, बसि इहो नओं पाकिस्तान। हा नओं ॻाल्हि उनजी बि सही आहे, ग़लति कोन थो करे, नओं पाकिस्तान। ऐं बहरहाल पोड़नि जो फ़ाइदो हुजे न हुजे, पर नौजवान छड़नि जो वॾो फ़ाइदो थियो आहे, वॾो फ़ाइदो थियो। जंहिंजी माइट शादी न कराई न, उहो इमरान ख़ान जे धरणे में वञे। हिदायत खां कमु घणो आहे बाबा, असीं हिन जे हिदायत ते बि राज़ी कोन आहियूं। हिदायत ईंदे सुंदे जी मस्खरियूं कंदो। बहरहाल अल्लाह साईं सम्झ नसीब फरमाए, आमीन चओ, आमीन चओ। इहो साॻियो थोरी देरि खां बाद इमरान ख़ान जा नारा हाणे, वरी राति जो असां मौलवी जे जसे में जेकॾहिं असां मौलवी जा नारा हाणे, तोखण जेकॾहिं केरु पुछे ॻाल्हि ॿुध, हिन अमर जो कहिड़ी पार्टी सां तालुक़ु आहे, गलो उनजो वेठल आहे, नारा हुन जा आहिनि, काकड़ो हुनजो लथल आहे, घणा नारनि जे करे कावड़ तोखे मिले, ए फण सां हिनजी त मूंखे ख़बर ई नथी पए, अल्लाह जे कहिड़ी पार्टी सां सभिनी सां गॾियो पियो आहे। आसमान जा जॾहिं रब जा मलाइक ॾिसंदा हूंदा त ही कब्रनि जी बि पूॼा पियो करे, माण्हुनि जी बि पूॼा पियो करे, जानवरनि जी बि पूॼा पियो करे, काठियुनि जी बि पूॼा पियो करे, मुअलनि जी बि पूॼा पियो करे, जेरनि जी बि पूॼा पियो करे। मलाइक पंहिंजे पाण में तबसरा कंदा हूंदा त हिन हमरा जी कहिड़ी पार्टी सां तालुक़ु आहे। मुंहिंजा दोस्तो, हज़रत इब्राहिम जे मथां आज़माइशूं आयूं, इम्तिहान आया, पछाड़ी जे अंदरि 80 सालनि खां बाद रब पुटड़ो ॾिनुसि। इस्माइल 7 सालनि जो थियो, फरमाए ज़बा कर। इब्राहिम तयार थियो, अल्लाह ही त हिकिड़ो जेकॾहिं 1000 ॾींहं कुर्बान करियां तुंहिंजे नाले ते। उन तां ॿई पीउ पुट कामयाब विया इम्तिहान में। रब फरमाइणो वञी ठाहियो मुंहिंजो घर बैतुल्लाह। हाणे क़ुरान खोलियो, पहिरियों सिपारो आहे, फरमाई व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। बैतुल्लाह बि ठाहिनि पिया पी पुट ॿई, गोया के इब्राहिम मिस्त्री आहे, इस्माइल मज़ूर आहे। ऐं मज़ूरी मज़ूरनि खे मिलंदी तॾहिं आहे जॾहिं मालिक खे कमु वणे, मालिक खे जेकॾहिं कमु वणे। पोइ हाणे ही दुआ घुरनि पिया, रब्बना तक़ब्बल, अल्लाह क़बूल कजां। नबी दुआ पिया घुरनि, अल्लाह असां जेके नेकियूं कयूं, असां जेके कुर्बानी ॾिनियूं, इन्हनि खे क़बूल कर। छो
नेकियूं कबूल थींदियूं कुर्बानी रब के वणंदी तॾहिं त मज़ूरी मिलंदी रब चो इस्माइल तुंहिंजूं बि कुर्बानियूं कबूल ओ इब्राहिम खलील तुंहिंजूं बि कुर्बानियूं कबूल हाणे घुरो छा था घुरो रब जेका मस्जिद असां खां ठाराई अथई इन जो इमाम था घुरूं जेको मदरसो ठारायो अथई असां खां इन जो उस्ताद था घुरूं मस्जिद नंढी त इमाम बि नंढो मस्जिद वॾी त इमाम बि हा मदरसो नंढो त उस्ताद बि नंढो मदरसो वॾो त उस्ताद बि हाणे शान वारी मस्जिद बैतुल्लाह जिते हिकड़ी नमाज पढ़ त लख नमाज़न जो सवाब ऐं मस्जिद बि हिकड़ी त मस्जिद में सीट बि हिकड़ी हुई हा सीटूं ईंदियूं तव्हां नौकरी जूं हबा मुबारक जरवार जे लाइ हिकड़ी सीट आई है बेगन जरवार जे लाइ हिकड़ी सीट आई हर को कोशिश कंदो त मुंहिंजे बच्चे खे मिले इब्राहिम जो चयो मौला इहा सीट बि मूंखे खपे छो त कुर्बानियूं मूं ॾिनियूं आहिनि कुर्बानियूं मूं ॾिनियूं आहिनि तुंहिंजे ख़ातिर पीउ सां आऊं विड़ियसि क़ौम सां टकर मूं खाधो बादशाह सां आऊं विड़ियसि अल्लाह तुंहिंजे वहदानियत जे ख़ातिर बाहि में मूंखे उछलाए वियो तुंहिंजे इश्क ऐं मुहबत में पंहिंजे सॻे बच्चे जे गर्दन ते छुरी मूं फेरी तुंहिंजी मुहबत ख़ातिर ॻोठ मूं छॾियो वतन मूं छॾियो रब फरमायो इब्राहिम तो घुरियो तोखे मिलियो नबी साईं जिन जे अचण में ऐं हज़रत इब्राहिम जे दुआ में 4000 साल जो फ़ासिलो आहे घणनि सालनि जो 4000 साल जो फ़ासिलो नबी साईं फरमाईंदा अना दावत समरत अबी इब्राहिम पंहिंजे ॾाॾे इब्राहिम जिन जे दुआ जो समर आया मेवो आया नतीजो आया मुंहिंजा दोस्त ॿिया जेके नबी आया पाणे आया सोणो मोहम्मद ॿिन नबियनि जे दुआउनि जे सदके आया हाणे अचो असां ई तव्हांखे खपे त नबी साईं जी ताबेदारी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी चओ इंशाअल्लाह गुज़ारींदासीं नबी जो तो मूंसां प्यार हुयो मोहब्बत हुई पर असां ई तव्हां बि ॾिसूं न त मुंहिंजे ज़िंदगी में नबी जो केतिरो प्यार आहे मुंहिंजी नबी साईं सां केतिरी मोहब्बत आहे सिंधी में चवणी आहे त ताड़ी हिकिड़ी हथ जी कोन लगंदी है नबी जो तो प्यार होयो तू भी प्यार कर नबी जी मोहब्बत हुई तू भी मोहब्बत कर चौन शाला या मोहब्बत कंदासी चौन शाला यो प्यार कंदासू नबी साईं सा प्यार निमाज़िन नबी साईं सा मोहब्बत निमाज़िन जी है जिन जी जिंदगी में निमाज आयो गोए के नबी साईं सच्चो गुलाम है बेनिमाजी अॼु हिन मजलिस में इन महफिल में खुदा सा यो वचन कंदा इंशाअल्लाह निमाज में सुस्ती न कंदासू चौन शाला नमाज में सुस्ती न कंदासू तव्हां वटि रुगो जुमे जी निमाज़ है या ॿियूं बि निमाज़ूं थींदियूं आहिनि हिते हा हा चौन शाला निमाज़ पढ़ंदासीं 5 निमाज़ूं पढ़ंदासीं फजर अगी विची सांझी सुमाणी 5 निमाज़ूं पढ़ंदासीं पंहिंजा मरणा परणा तौर तरीक़ा सोणे मोहम्मद जे तरीक़नि जे मुताबिक़ कंदासूं चओ इंशाअल्लाह रस्मन खां पंहिंजे पाण खे बचाईंदासूं सोणे मोहम्मद जे तरीक़नि खे अपनाईंदासूं ऐं बच्चनि खे क़ुर जो हाफ़िज़ आलिम बणाईंदासूं गैर आबाद मस्जिदूं आबाद कंदासूं चओ इंशाअल्लाह आबाद कंदासूं सोबत बदलायो बस तव्हां ॾिसो न हिकिड़ी सोबत बदलाए आया आहियो मुआशरो माहौल खणी माण्हू खे नेक कम करण नथो ॾे माहौल मुआशरो पर सोबत जो वॾो असर आहे सोबत में माण्हू ठहे बि थो सोबत में माण्हू फिटे बि थो तव्हां हिकिड़ी सोबत बदलाए आया आहियो हिते 3-4 कलाक तव्हां हिते वेठा आहियो तव्हां अंदाज़ो लॻायो केतिरनि गुनाहनि खां तव्हां बचायो अखियुनि जे कननि जे ज़बान जे दिलि दिमाग़ हथ पेर केतिरनि गुनाहनि खां तव्हां बचायो इलाही गुनाहनि खां छाजी बरकत सोबत जी बरकत आहे मदरसे में ईंदे त हाफ़िज़ थींदे आलिम थींदे नेक थींदे तबलीगी जमायत में वेंदे त नेक निमाज़ी थींदे फरमान बरदार थींदे ताबेदार थींदे पोइ ने ये तबलीग जमायत वारे कि अल्लाह जा मलाइक कोन तो मुजड़ा इंसान है बेनिमाज़ी हले पियो से रोज़े में 10 ॾींहनि में चेले में सब निमाज़ी हाणे ही जेकर नमाज नथो पढ़े यार माण्हू मूंखे ॾिसी चवंदा ही सफ़ागो निभागो चंडो अला ऐं नमाज पढ़ अला नमाज जो पढ़े
सो भजे बरकत जे करे, सो भजे बरकत जे करे दाढ़ी पे रखे जुनेद जमशेद छाओ ॾाइणू हो, ॾाइणू हुयो पूरी जिंदगी जे खुदा ऐं खुदा जे रसूल के नाराज कयो, पर ही फकीर दरवेश जॾहिं लॻा चमकाए छॾियो। हा अहिड़ो चमकायूं जो अल्लाह साईं मौत अहिड़ो ॾिनसि जंहिंजे जनाज़े में 6 लख माण्हू हुआ। मुंहिंजा दोस्त इन जे करे इन्हनि माण्हुनि जी कदर करे, पोइ वरी असांजा सादा सुदामण ई वरी असांखे तबलीग करे, 80 जहिड़ा मुस्लमान हुजूं ई कोन, वञी काफ़रनि खे तबलीग करियो। तव्हांखां चंदो घुरण ईंदा आहिनि, मानी घुरण ईंदा आहिनि, वोट घुरण ईंदा आहिनि, हू तव्हांजी ॿोली कोन सम्झनि, तव्हां हुनजी कोन सम्झो। अच्छा तूं त चई त ही तबलीग न करे, कंहिं तोखे चयो त ही तबलीग करण आई, तोखे सुधारण आया आहिनि, तुंहिंजी इस्लाह करण आया आहिनि, बेनिमाज़ी तोखे निमाज़ी करण आया आहिनि, नाफरमानी तोखे फरमान बरदार करण आया आहिनि। हाणे तूं जेकॾहिं मुस्लमान आहीं न, कलमो ॿुधा, कलमो मूंखे अचे थो, को काफ़िर आहियां, ॿुधा ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद पाक रसूलुल्लाह, कलमो है। अच्छा तूं मुस्लमान आहीं, हा ॿुधा हुस्न में फर्ज़ ॿुधा, अल्लाह माफ़ कंदो, हुस्न में फर्ज़ मूंखे अचनि कोन, अल्लाह माफ़ कंदो, अल्लाह माफ़ कंदो। नमाज़ पढ़ंदो ई न, रोज़ा रखंदो ई न, क़ुरान कॾहिं ॾिठो अथई न, आहे मुस्लमान, कावड़े पियो जमायत वारनि ते, तबसरा करे पियो जमायत वारनि ते। ओ जेकॾहिं मामूली सोन नाली में थो किरे, गंदे नाले में, पाण सभु कोशिश कंदासीं त उन सोन जे टुकड़े खे कढूं। अब छा पियो करीं गंदे नाले में, यार सोन जो टुकड़ो किरियो आहे, केर खिलंदो कोन, ठठोरी मस्किरी कोन कंदो, उन सां सोन किरियो आहे। तूं गुनाहों जे गंदे नाले में किरियो आहीं, ही तोखे कढण आया आहिनि, एतराज़ न कर। तूं नाफरमानी जे नाले में किरियो आहीं, तोखे कढण आया आहिनि। जॾहिं निकिरंदे इन नाले मंझां पोइ तोखे ख़बर पवंदी त आउं कहिड़ी दुनिया में हुअसि, कहिड़ी दुनिया में आयो आहियां। हींअर त खणी किरियो पियो आहीं, शराब में टुन नहीं, ठरे में टुन नहीं, का ख़बर तोखे न आहे छा पियो चवां, छा पियो करियां। भेण आहे, माउ आहे, घर वारी आहे। राति हिकिड़े ॻोठ में वियासीं, ख़ुदा जी ज़ात जो कसम मूंखे त रोइण आयो, रोइण आयो मूंखे, कि साईं सॼो ॻोठ मालदारनि जो आहे, पैसे वारनि जो आहे, वॾा नंढा ठराई। हिकिड़ो मिलियो टुन हुजे, ॿियो मिलियो सोणा नौजवान। मुंहिंजा दोस्तो काई ख़बर न आहे, मता तूं इन शराब में तूं मरी। ऐं नबी संजर फरमाए माण्हू जहिड़ी हालत में मरंदो, रब उन हालत में उथारींदुसि। टंडो मोहम्मद खान तव्हां खां परे न आहे, वेझो आहे। 4 खां 500 मुस्लमान ठराई शराबी ठरे में, शराब में टुन हुया, मरी विया। गुस्ल ॾिनू वियो, जनाज़ो पढ़ाए वियो, मुंहुं मंझा गंद पियो वयसि। को कंहिंजो पीउ हो, पुट कीअं चवे त मुंहिंजो बाबो शराब पींदे मरी वियो। को कंहिंजो पुट हो, पीउ कीअं चवे त मुंहिंजो पुट शराब पींदे मरी वियो, मुंहिंजो बाबो शराब पींदे मरी वियो। कंहिंजो को चाचो भाइटियो कीअं चवे त मुंहिंजो चाचो शराब में मुओ। कंहिंजो भाइटियो चाचो कीअं चवे त मुंहिंजो भाइटियो शराब में, भाइटियो कीअं चवे त मुंहिंजो चाचो शराब में। मुंहिंजा दोस्तो अचो, ऐं हदीस शरीफ अंदरि अचे थो जेको शराब पीए थो, अल्लाह साईं इन माण्हू खे एसी ताईं माफ़ न कंदो जेसी ताईं इनखे जहन्नम में मोकिले, जहन्नम जो पू न प्यारे। हा पर जेकॾहिं को शराबी है, को ठराई है, को मवाली है, तोबा ताइब तो थे, अखिन मंझा गोड़ा वाए, रब के राज़ी तो करे, मौला तोबा अॼु खां बाद शराब न पींदसि। अल्लाह खिली मलाकनि खे थो चए, मलाको मूं हिन खे माफ़ करे छॾियो।
आऊं रब पे ऐसी तई राजी न थींदसि जेसी ते इनके जन्नत जो दीदार न कराया इन बाने के जन्नत जो शराब तहूरा न प्यारिया आऊं रब मेजबान हूंदस ही शराब छडण वारो मु अल्लाह जो मेहमान हूंदो मुझा दोस्तो चओ इंशाअल्लाह इन ॻाल्हियुनि जे मथां अमल कंदासूं अल्लाह खां दुआ आहे रब साईं तव्हां सभिनी जे अचण खे पंहिंजे बारगाह में क़बूल करे अल्लाह साईं तव्हांखे दुनिया ऐं आख़िरत जूं इज़तूं नसीब करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ आलिम करे यकीन समझो ऐं त ईअं चवंदो आहियां त असां तकरीर ॿुधाइण वारनि खां तव्हां ॿुधण वारनि जो शान मथे असांखे वॾो प्रोटोकॉल मिलंदो आहे वॾियूं इज़तूं मिलंदियूं आहिनि वॾा नाला पोइ हे पोइ ख़िदमतूं पोइ किराया पोइ भाड़ा तव्हां त ईअं ठले ते ईंदा आहियो ठले ते ईंदा आहियो ईमानदारी ॻाल्हि आहे ऐं कसम खणी करे थो चवां हिननि दोस्तनि त मानी इंतज़ाम कयो पर जेकॾहिं चांवर जो ज़रो बि न हुजे न इहा मस्जिद लटो ॾिया या मस्जिद लटो ॾिया असां खां तव्हांजो शान मथे आहे असांजी कान का लालच हूंदी तव्हांजी काई लालच कोन्हे मौलाना अब्दुल रज़ाक मेखे साहिब जो वाक़ियो यादि आयो अल्लाह साईं खे प्यारो थियो पर साल तो पुराणो माण्हू हो सिजा वाले मदरसे में वेठा हुआसीं पोइ साईं नूर मोहम्मद सिजावली साईं कासमी जो उस्ताद साईं सालियो जो वालिद साहब वॾो वली हो हिन लाड़ जो उन वाक़ियो ॿुधायो साईं नूर मोहम्मद जे हवाले सां मौलाना सुल्तान अहमद रते देरे वारो जो वॾो ख़तीब हो के दौर में पुराणो ख़तीब हो जी साईं नूर मोहम्मद मूंसां ॻाल्हि कई त मौलाना सुल्तान अहमद रते देरे वारो जॾहिं अल्लाह खे प्यारो थियो त साईं नूर मोहम्मद चयो मूंखे ख़बर कान पई ख़्वाब में आया ख़्वाब जो ख़्वाब में पिया पुछां सुल्तान किथे आई न अचण न वञनि न ख़त न किताबत एॾी का बेवफ़ाई कबी त हाणे साईं नूर मोहम्मद चयो मूंखे ख़्वाब जो ख़्वाब में पियो चई साईं तव्हांखे ख़बर कोन्हे आउं त ही जान छॾे चुको आहियां अल्लाह जे दरबार में मुंहिंजी पेशी थी चुकी आहे पोइ साईं नूर मोहम्मद पुछो भला ॿुधा अल्लाह साईं तोसां कहिड़ो मामिलो कयो हाणे जवाबु ॿुधो अल्लाह साईं तोसां कहिड़ो मामिलो कयो चई जॾहिं रब जे दरबार में मुंहिंजी पेशी थी रब साईं मूंखे पंहिंजे साम्हूं बीहारियो तॾहिं मूंखे रब साईं चवणु लॻो सुल्तान तूं पूरी ज़िंदगी मुंहिंजनि ॿारनि खे क़ुर पढ़ी ॿुधायो इन ॾे सदके ऐं रब तोखे माफ़ करे ऐं रब तोखे अंदाज़ो लॻायो क़ुर ॿुधाइण वारनि खे रब माफ़ करे थो मुंहिंजो ज़मीर मुंहिंजो ईमान त इहे चवे थो त पहिरीं धक में रब ॿुधण वारनि खे माफ़ कंदो जेकॾहिं हींअर तव्हां साईं इब्राहिम जे बयान खां बाद तव्हांजे करे सभु उथी वञो आहे सभु ऐं बयानु करियां साईं हाणे माण्हू त उथी विया हाणे पोइ छा करियूं दुआ घुरी छॾियो वरी के बेटे में तव्हांखे घुराईंदा तव्हांखे वरी खणी जुमे ते घुराईंदा ऐं बयानु करियां लाउड वारे खे चइबो तव्हां लाउड वेड़ शाबास मूंखे मानी खाराए रवानो करे छॾियो अब जमायत भई जो रब साईं ॿुधाइण वारनि खे तो माफ़ करे त पहिरीं धक में इहे ॿुधण वारनि जी माफ़ी थींदी त हीअं जो आयो तव्हांजे रब चूंड कंदो आहे माण्हू कचहरी में उनखे घुराईंदो आहे जंहिंसां माण्हू जी मोहबत हूंदी आहे यार फलाणो फलाणे खे घुराए फलाणे खे कचहरी मचे पंहिंजी पोइ जुदा ॻाल्हि आहे मोबाइल जे करे कचहरी ख़तमु थी वई आहे हींअर कचहरियूं मचहरियूं आहिनि कोन सॼी कचहरी हाणे फोन ते मोबाइल ते पोइ जेको यार दोस्त कचहरी ते अचे थो सभु वञे नट मोबाइल हुते लॻो पियो हुते लॻो पियो हुते लॻो पियो इहा हालत लॻी पई आहे हाणे हाल अहवाल छा कजनि सॼी ख़बर आहे तूं छा पियो करीं छा पियो कमाईं किथे जो आहीं छा आहे तुंहिंजी मसरूफ़ियत कहिड़ी आहे तुंहिंजो कमु कहिड़ो आहे सॼी ख़बर आहे बहरहाल सो मुंहिंजा दोस्तो जंहिं माण्हू सां मोहबत हूंदी आहे न कचहरी में घुराइबो बि हुनखे आहे जी तव्हां मोहबत में वेठा आहियो साईं अञा पिया बयानु करियो अञा पिया बयानु करियो अञा पिया बयानु करियो मुंहिंजा दोस्तो अॼु तव्हां सां रब साईं पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो आहे तव्हां दुआ घुरो अल्लाह असांजो इहो वेण क़बूल कयो जीअं रब साईं हज़रत इब्राहिम जूं दुआऊं क़ुर्बानियूं क़बूलियूं त क़ुर्बानी जे पोयां अल्लाह साईं हज़रत इब्राहिम जी दुआ बि क़बूली तुंहिंजो मुंहिंजो वेण रब खे क़बूल पवंदो पाण जेका दुआ घुरंदासूं उहे दुआऊं बि क़बूल पवंदियूं तव्हां असांजे जीअं जेरनि जो हक़ ईअं प्यारनि जो उन्हनि प्यारनि जो हक़ जेके अल्लाह खे प्यारा थी चुका आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ 3 दफ़ा सूरत कुल अल्लाह वद पढ़ो पोइ उन्हनि सभिनी खे हिन जो सवाब बख़्शियो अल्लाह वद अल्लाह समद
19 तारीख़ ते मूं बयान कयो 20 तारीख़ असांजे ॿिए पासे ॾींदल ठीक है ना अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा अंत सलाम व मिनक सलाम के अर्जु सलाम और तबारक व तआला या दल जलाली वल इकराम मौलाए करीम तू न सभिनी बांधण जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण तू पाने बारगाह में क़बूल फरमा मौला हिन सी वारी रात में अल्लाह इन्हनि पंहिंजूं निंडूं फिटायूं पंहिंजा गरम दरम बिस्तरा छॾिया पंहिंजा कमकार पंहिंजूं कचारियूं पंहिंजूं मसरूफ़ियूं छॾे अल्लाह तुंहिंजे घर में आया तुंहिंजो क़ुरान ॿुधण तुंहिंजे सोणे मोहम्मद जो शान ॿुधण तुंहिंजे सोणे मोहम्मद जा फरमान ॿुधण अल्लाह तू इन सभिनी जो अचण पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा अल्लाह तुंहिंजे घर में ये सभु जा सभु बांडड़ा तोखां घुरी रहिया आहिनि तोखां पिनी रहिया आहिनि मौला 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 तू इन सभिनी जी दुआउनि खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा अल्लाह घुरण वारनि में नंढड़ा ॿारड़ा बि आहिनि मौला अछिन ॾाड़ियुनि वारा पोड़ा बि अल्लाह इन नंढड़नि जे सदके इन अछिन ॾाड़ियुनि वारनि जे सदके असां सभिनी जे दुआउनि खे तू पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा मौला जेके बीमार आहिनि घरनि में अस्पतालनि में मर्द औरतूं वॾा नंढा जवान पोड़ा अल्लाह तू सभिनी मरीज़नि खे शिफ़ा नसीब फरमा असां सभिनी खे हर क़िस्म जी बीमारियुनि खां बचा मौलाए करीम असांजा मिट माइट यार दोस्त अबाब उस्ताद वालिदैन जेके फौत थी चुका आहिनि उन सभिनी खे माफ़ फरमा मौलाए करीम बेरोज़गारनि खे हलाल रोज़ी नसीब फरमा मौलाए करीम जिन खे तो रोज़ी नसीब कई उन्हनि जी रोज़ी में बरकत नसीब फरमा मौलाए करीम जेके मकरूज़ आहिनि तो उन्हनि जी ग़ैबी मदद व नुसरत फरमा मौला जेके संगा वधिन रिश्तनि जे मसइलनि में परेशान आहिनि तो उन्हनि जूं उहे परेशानियूं दूर फरमा मौला असांजा मिट माइट यार दोस्त अबाब उस्ताद वालिदैन जेके फौत थी चुका आहिनि उन्हनि सभिनी खे माफ़ फरमा मौलाए करीम असांजे मौत जी काई ख़बर न आहे किथे अचे कीअं अचे कहिड़नि हालनि में अचे अल्लाह अल्लाह असां सभिनी खे इज़त वारो मौत नसीब कजा ईमान वारो मौत नसीब कजा मौलाए करीम आख़िरत जे मंज़िल मंझा पहिरीं मंज़िल अल्लाह क़बर आहे अल्लाह असां सभिनीनि खे क़बर जे अज़ाबनि खां बचा क़बर जे गर्मी ऐं तंगी खां बचा मैदान क़यामत जे रुसवाई खां बचा जहन्नम जे बाहि खां बचा मौला मैदान क़यामत में नबी साईं शिफ़ात नसीब फरमा हौज़ कौसर जो पानी नसीब फरमा मौलाए करीम असां सभिनीनि खे जन्नतुल फिरदौस जो हक़दार बणा मौला इन्हनि सभिनीनि आयलनि खे मक्के ऐं मदीने जो दीदार नसीब फरमा हज ऐं उमरे जूं सआदतूं नसीब फरमा मौला तू नाफरमाननि खे फरमान बरदार बणा गुनाहगारनि खे सच्ची तौबा ऐं तौफ़ीक़ नसीब फरमा मौला इन उम्मत जे मर्दनि खे औरतनि खे जवाननि खे पोड़नि खे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमा मौलाए करीम असां सभिनीनि खे सच्ची तौबा ऐं तौफ़ीक़ नसीब फरमा तौबा जे मथां मज़बूती नसीब फरमा मौला तू हिन ॻोठ वारनि जी हिफ़ाज़त फरमा हासिदनि जी हसद खां ज़ालिमनि जे ज़ुल्म खां नाज़रनि जे नज़र खां बचा फताननि जे फितन खां बचा शरीरनि जी शरारत खां बचा मौलाए करीम असां जेके दुआऊं तोखां घुरी रहिया आहियूं अल्लाह तू उहे दुआऊं क़बूल फरमा अल्लाह जायज़ तमन्नाऊं जायज़ मुरादूं पूरियूं फरमा अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि मा सअलका अब्दुका व नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआदका अब्दुका व नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन आमीन।